अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे इज़ाफ़ी बोझ थोल जो न, उन जे फ़िक्र जो हूंदो आहे। हिकु औरत मुंहिंजे भरवारी सीट ॾे निहारींदे मूंखे खिकारियो। हुन आहिस्ते आहिस्ते पंहिंजे जिस्म खे हेठि कयो त जीअं उहा कुर्सीअ में मापी सघे। वरी बि संदसि थोल अञा जाइ घुरे पई। सीट ते वेही हुन असांजे कुर्सियुनि जे विच वारे हथे ते पंहिंजी थुल्ही थंभड़ी बांह रखी। संदसि सरापो अहिड़ो हुयो जो मां पंहिंजे सीट समेत ॼणु किथे गुम थी वई हुअसि। मां सॼी सुसी दरीअ ॾे झुकी वई हुअसि। हूअ मूं ॾांहुं झुकी ऐं वरी पंहिंजी खिकार दोस्ताणे अंदाज़ में वरजाई आई। संदसि मुख मूं मथां झुकी आयो हो। मजबूरन मूंखे बि खेसि वरंदी ॾियणी पई। हाय, मां अजायो दरीअ खां ॿाहिरि ॾिसणु लॻसि। चिड़ पे आयमि त हिन हवाई सफ़र में ईंदड़ केतिरा ई कलाक मूंखे गोश्त जे हिन पहाड़ साण गुज़ारणा पवंदा जेको मुंहिंजे भरवारी सीट ते अची नाज़िल थियो हो। हिन पंहिंजे थुल्ही थंभरी बांह सां मूंखे लोॾियो। मुंहिंजो नालो लारा आहे, इंग्लैंड जी आहियां। तूं किथां जी आहीं? जापान, मलाइशिया। मूं ॼणु खेसि ॾाढियो। माफ़ी थी घुरां, मुंहिंजी दिली माज़रत क़बूल कर। अचु मूंसां हथु मिलाए। असांखे जे हाणे उहे 6 कलाक गॾु गुज़ारणा आहिनि त छो न पाण दोस्त थी वञूं। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजे मुंहुं आॾो हिकु हथ तरी घुमी वई। बुरतर वारे अंदाज़ में मूं साणसि हथु मिलायो ऐं माठ थी वियसि। लारा मूंसां ॻाल्हि ॿोल शुरू कई। खेसि का बि परवाह कान हुई त साणसि मुंहिंजो मिलणो को दोस्ताणो न हो। उहो वॾे उत्साह सां मूंखे हांगकांग जे सफ़र बाबति ॿुधाइण लॻी त कीअं उते संदसि दोस्तनि सां संदसि मुलाक़ात थींदी। हुन मूंखे फरमाइश जी उहा लिस्ट बि ॿुधाई जेका संदसि स्कूली शागिर्दनि खेसि हांगकांग मां वठी अचण लाइ लिखाई हुई। उहे शागिर्द संदसि स्कूल में पढ़ंदा हुआ। मूंखे हर सुवाल जो जवाबु हिकु अखर में पियो ॾिनो। मुंहिंजे थधे सलूक जी हुन का बि परवाह न पे कई, बल्कि मुंहिंजे हर नंढड़ी वरंदीअ जे मोट में वॾा वॾा जुमिला पे ॻाल्हायईं। हुन मुंहिंजे हर जवाब ते कंध खे बि लोॾियो पिए ऐं संदसि आवाज़ु आसाइतो ऐं ख़्यालु कंदड़ हो। जॾहिं असांखे मशरूबात पेश कया विया त हुन हर लिहाज़ खां उहो ख़्यालु रखियो त मूंखे पंहिंजे सीट ते सामान रखण में का बि तकलीफ़ न अचे। बेहदि ख़ुलूस विचां हिन चयो, मां नथी घुरां त मुंहिंजे हाथीअ जहिड़े जिस्म जे करे तोखे का ॾुखियाई पेश अचे। मूंखे हैरत थियणु लॻी हुई त संदसि मुंहुं जेको कुझु कलाक पहिरीं मूंखे ज़हर लॻो पिए, हाणे मूं लाइ नयूं मुर्कूं आणे रहियो हो। संदसि सुलूक अहिड़ो त मोहबताणो हो जो आउं आहिस्ते आहिस्ते विगड़ी रही हुअसि। उहा ज़बरदस्त ॻाल्हाउ हुई। खेसि फ़लसफ़े खां वठी साइंस ताईं अनेक मज़मूननि जी ॼाण हुई। कंहिं गैर अहम मौज़ूअ खे बि हिन जी गुफ़्तगूअ ज़बरदस्त बणाए पे छॾियो। संदसि जुमिला मज़ेदार ऐं वणंदड़ हुआ। जॾहिं असांजो मौज़ू सकाफ़त ॾांहुं मुड़ियो त मां संदसि तज्ज़िया ऐं ख़्याल ॿुधी ॾाढी हैरान थियसि। छा त वटसि कमाल जी ॼाण हुई। ॻाल्हि ॿोल दौरान हुन ख़िदमत कंदड़ अमले सां बि खिल भोग कई पई। को बि पासे खां लंघे पियो त हूअ चर्चो ज़रूरु पई करे। जॾहिं हिकु फ्लाइट अटेंडेंट असांजूं प्लेटूं साफ़ु करे रही हुई त लारा संदसि सने बदन जी जोड़जक ते 3-4 लतीफ़ा ॿुधाए छॾिया। फ्लाइट अटेंडेंट खिल में ॿुॾी हुई। आख़िरकार हिन लारा जे ॿाहुनि खे झले ऐं चयईं, अव्हां त मुंहिंजो ॾींहुं ठाहे छॾियो। ईंदड़ कुझु लम्हनि में लारा ध्यान सां संदसि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं संदसि कमज़ोर हाठीअ खे ॾिसंदे सिहत ठीकु करण लाइ कुझु तरकीबूं बि ॿुधायूं। थोराए ते अटेंडेंट वञण खां पहिरीं खेसि चयो, मूंखे कमु आहे पर मां मोटी अची तव्हां सां उन बारे में कुझु वधीक ज़रूरु ॻाल्हाईंदसि। मूं लारा खां पुछियो, तव्हां कॾहिं वज़न घटाइण बाबति सोचियो आहे? न, अहिड़े थियण लाइ त मूं जाम कोशिशि कई आहे। मां पंहिंजी थोल छो छॾियां? मां हैरान थी वई हुअसि। वज़न वधण साण दिलि जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, ॿिया मसइला थींदा आहिनि, ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं। तोखे उन्हनि जी ॻणती कान्हे? बिल्कुलु बि न। तव्हांखे बीमारी तॾहिं ई लॻी सघे थी जॾहिं तव्हां समूरो वक़्तु उन जी ॻणती कंदा रहो या उन बाबति सोचींदा रहो। तव्हां कॾहिं वज़न घटाईंदड़ इदारे जे इश्तिहार ते गौर कयो आहे? उहे सदाईं चवंदा आहिनि त पंहिंजो पाण खे इज़ाफ़ी बोझ खां आज़ादु कजो। उहो सभु बकवास आहे।
तव्हां आज़ादु तॾहिं थींदा आहियो जॾहिं अव्हांखे उहो सुकून हासिलु हुजे त अव्हां केरु आहियो ऐं ॾींहं ऐं साल जे कंहिं बि घड़ीअ में अव्हां कीअं था लॻो। मां छो सनी थियण जी तरक़ीबुनि बाबति वीचारींदे वक़्तु विञायां जॾहिं त मूंखे इलाही ॿिया अहम कम करणा आहिनि। अहम माण्हुनि खे दोस्त बणाइणो आहे। मां सिहतमंद खाधो खाईंदी आहियां ऐं रोज़ु पंधु कंदी आहियां। मां हिन जुसे जी आहियां छाकाणि त मां अहिड़ी जाई आहियां। हयातीअ में थोल खां सवाइ सोचण लाइ जाम मवाद आहे। हुन पंहिंजे गिलास मां ढुक भरियो ऐं तंहिंखां सवाइ धणी मूंखे एॾी त घणी ख़ुशी ॾिए थो जो मूंखे उहा संभालण लाइ हिकु ॻरो बदन घुरिजे। मां पंहिंजे बुत खे झको करे पंहिंजी ख़ुशी छो घटायां। संदसि सबबु मूंखे वधीक हैरान करे छॾियो। संदसि ॻाल्हि अञा हली पए। माण्हू मूंखे रुॻो थुली सम्झंदा आहिनि, अहिड़ी थुली जंहिं ते शायदि को मर्द निगाह विझण बि पसंदि न करे। खेनि लॻंदो आहे त मां सुस्तु आहियां, मूं में को जीअण जो उत्साह कोन्हे। उहे ग़लति आहिनि। हिन जूस कुझु वधीक पीतो ऐं परियां लंघंदड़ फ्लाइट अटेंडेंट खे गिलास हथ में ॾींदे चयाईं, ज़बरदस्त ख़िदमत था कयो, थोरो ॿियो आणे त ॾे, शल धणी ख़ुशि रखियव। वरी मूं ॾांहुं मुड़ी। मां दरअसल अंदरां नाज़ुक आहियां। नाज़ुकी त अंदर में हूंदी आहे। मूं में एतिरी त फुर्ती ऐं ताक़त आहे जो माण्हू मूंसां पहुची न आहिनि सघंदा। हीअ इज़ाफ़ी चर्बी त मूंखे आहिस्तड़े करण लाइ आहे, न त मां त सॼो ॾींहुं मर्दनि पोयां डोड़ू पाईंदी वतां। मूं मश्किरी कंदे चयोमांसि, मर्द तुंहिंजे पोयां डुड़ंदा आहिनि? छो न, मूं पंहिंजी शादीअ मां ॾाढी ख़ुशि आहियां, पर वरी बि मूं लाइ रिश्ता ईंदा आहिनि। उन्हनि मां घणनि खे तालुक़ु रखण में मसइला हूंदा आहिनि ऐं खेनि को एतवार जोॻो साथी घुरिबो आहे। औरतूं मर्दनि जी पूॼा कंदियूं आहिनि ऐं खेनि मिठा सॾींदियूं आहिनि। तव्हांजो खेनि ख़बर पवंदी आहे त मर्दनि त हिननि सां कूड़ पियो ॻाल्हायो ऐं पोइ उहे ॾाइण थी पवंदियूं आहिनि। मर्दनि खे वरी औरतुनि सां एतिरो इश्क़ हूंदो आहे जो खेनि पंहिंजो रूह सॾींदा आहिनि। तव्हांजो खीसो ख़ाली थींदो अथनि ऐं पोइ उहे खेनि ॾाइणियूं लॻंदियूं आहिनि। लारा जी गुफ़्तगू डिघी उॾाम खे मज़ेदार बणाए छॾियो हो। मूंखे हैरत थी रही हुई त कीअं हर को मथसि मोहत थी रहियो हो। उॾाम जे आख़िर में त तक़रीबन अधु अमिलो हिन जे चौगिर्द बीठल हो। खिल ख़ुशी मस्ती, हाणे त केतिरा ई मुसाफ़िर बि उन में शरीक थी विया हुआ। इन माहौल में छा त ख़ुशी भरे छॾी हुई। हांगकांग जे काइतक एयरपोर्ट ते जॾहिं असां हिक ॿिए खां मोकिलायो पए त मूं ॾिठो हुन लाइ ॿारनि, नौजवाननि ऐं बुज़ुर्गनि जो हिकु वॾो ग्रुप ओसीड़े में हो। सभिनी खेसि भाकुर पाइणु शुरू कया। हुन कंधु वरायो ऐं मूंखे अखियुनि ई अखियुनि में प्यारु कंदे खिली ॾिनाई। मूंखे हैरत वकोड़े वई हुई। उहा मुंहिंजे हयाती ऐं सफ़र जे हवाले सां सभ खां बहितरीनु साथी बणिजी चुकी हुई। संदसि थोल वाक़ई संदसि नाज़की हुई।